अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त PTI बानी जमहूरियत खे नुक़सान पहुचायो, जमहूरी हुकूमत खे ख़त्म करे मुल्क खे बहरान हवाले कयो। मरी में पार्लियामेंटी पार्टी मेंबरनि खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो त हुननि IMF खे अलविदा कयो, पर PTI वारा ॿीहर वठी आया। हुननि शहीद बेनज़ीर भुट्टो सां मीसाक जमहूरियत ते सयूं कयूं। 25 सालनि दौरान PTI बानी रुगो सियासी इंतकाम खे अवलियत ॾिनी आहे। महांगाई घटि थी रही आहे ऐं स्टॉक एक्सचेंज में बहितरी आई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ महिनत कंदो रहियो त मुल्क मुआशी तौर मज़बूत थींदो। नवाज़ शरीफ़ चयो त क़ौम मुल्क जी ख़िदमत ऐं तबाह कंदड़नि जे सुञाणप करे ॾींहं राति पाकिस्तान जी ख़िदमत कई। मुल्क में जेके बि वॾा कम थिया उन जे पोयां नून लीग जो हथु आहे। संदसि चवणु हो त मेट्रो बस खे जंगला बस चवण वारा पेशावर जे अरबे रुपया खाई विया। पेशावर मेट्रो बस स्कैंडल जी इंक्वायरी साम्हूं न आंदी वई। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त आख़िर कहिड़ो सबबु हो हिकु जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। हुन जेल में वेही सभु कुझु पढ़ियो। परवेज़ मुशर्रफ हुकूमत खे ॿाहिरि उछलाए छॾियो। परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो। हाणे शिकायत कहिड़ी थींदी? खेनि सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ चवणो पवंदो। हुन चयो त महांगाई खे आसमान ताईं पहुचाए वियो। क़ौम खे सुञाणप करणी पवंदी त कंहिं मुल्क जी ख़िदमत कई ऐं कंहिं तबाह कयो। पाकिस्तान ऐं ग़रीबनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त IMF पाण चयो हो त हाणे पाकिस्तान खे संदनि ज़रूरत न पवंदी। नवाज़ शरीफ़ शाहिद खाक़ान अब्बासी जी तारीफ़ कंदे चयो त शाहिद खाक़ान अब्बासी सुठो माण्हू आहे। हुन बहादुरीअ सां जेल काटियो ऐं संदसि साथ ॾिनो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त जेकॾहिं खेसि इक़्तिदार तां न हटाए वञे हा त मुल्क तरक़ी करे हा। शहबाज शरीफ़ महिनत करे रहियो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त PTI बानी वटि मुदत घुरण न वियो हुयसि, नई बनी ॻाल्हा वञी वोट घुरिया हुया जॾहिं त हू जेल में हुयो ऐं AC हटाई वई हुई। हाणे अव्हां जेल में आहियो, अव्हां IMF खे ख़त लिखिया आहिनि। नवाज़ शरीफ़ चयो त हुननि IMF खे अलविदा कयो, पर PTI वारा ॿीहर वापसि वठी आया। हुननि शहीद बेनज़ीर भुट्टो सां मीसाक जमहूरियत ते सयूं कयूं। 25 सालनि दौरान PTI बानी रुगो सियासी इंतकाम खे अवलियत ॾिनी आहे। इंतजार था, आप कहाँ थे? आपको तो पहले आना चाहिए था। और उस वज़ीर आज़म को गिरफ्तार कर लिया जिसने एटमी बटन पे अपना अंगूठा रखा था और दबाया था और 6 एटमी धमाके किए, यानी ये सिला दिया उस वज़ीर आज़म को। तो ये सब कुछ हम देखते हैं, लेकिन मेरा ख्याल है कि आज तक ना हमने कोई खातरखा एहतजाज किया है, तो ना ही हमारी कौम ने कभी इसका नोटिस किया। तो मैं समझता हूँ कि ये चीज़ें बिल्कुल तारीख से इनका बड़ा गहरा ताल्लुक है और इनको फरामोश नहीं करना चाहिए। मैं मरीम नवाज शरीफ को भी शाबाश दूंगा कि भी माशाल्लाह दिन रात मेहनत कर रही हैं, हर जगह अल्लाह ताला के फजल करम से पहुँच रही हैं, लोगों से मिल रही हैं, घुल मिल रही हैं। और आटे की कीमत, गंदम की कीमत और आटे की कीमत जो है वो नहीं बढ़ी, इसमें इनका भी बहुत बड़ा किरदार है और शाबाश के मुस्तहिक है। ये कुछ चीज़ें हैं जो हमने की हैं तो उनके असरात आए हैं अल्हम्दुलिल्लाह। कुछ चीज़ें वैसे उनकी रेट्स गिरने शुरू हो गए। मैंने कहा था अभी जहाँ जनरल काउंसिल की मीटिंग में, ये सबूत है इस बात का कि अल्लाह ताला आपका हाथ पकड़ रहा है और आप नेक नीयत के साथ काम करेंगे, खुलूस नीयत के साथ काम करेंगे तो आइंदा भी अल्लाह आपकी मदद करेगा। आइंदा भी अल्लाह ताला आप की मेहनत को रहेगा नहीं जाता।